नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारोशाख में खबर ॾींदा हलूं त ॻोठ अब्दुलरहमान शहर ॻोठ हाजी आदम शहर जे बोर्ड मुतासरन में समाजी तंज़ीम अल दरार इंस्टीट्यूट पारां सवें राशन जा बैग विराया विया। वाज़े रहे त चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां हक़ीक़ी बोर्ड मुतासरन खे नज़रअंदाज़ कयो वियो, जॾहिं त अलम दरार इंस्टीट्यूट पारां ग़रीब ॻोठाणनि जी सार लधी वई। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अलम दरार जे रज़ाकारनि शेख इफ्तिकार ऐं ॿियनि चयो आहे त हेल ताईं असां 8000 खां वधीक मुतासरन में राशन वग़ैरह विराए चुका आहियूं। आदम खान शहर उन जे ॻोठ में मौजूदु आहियूं जिथे तव्हांखे काफ़ी नुक़सानु नज़र अची रहियो आहे। फ़सुल तबाह थी चुका आहिनि, घर किरियल आहिनि ऐं असीं अलमिदरार ट्रस्ट जा नुमाइंदा अलमिदरार जे ताउन सां ऐं उन्हनि जे हुकुम ते अली भवानी साहब ऐं शेख आतिफ़ अहमद साहब जे हुकुम ते असीं हिते पहुता आहियूं। हिननि ग़रीबनि वटि जेको असां खां थी सघियो आहे असीं हिननि जी मदद कयूं पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।